बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे पापा जी 12वीं बरसी आहे ऐं उन्हनि जे विछोड़े के 12 साल थी विया आहिनि। हुन जे फ़न जे बारे में, हुन जी शख़्सियत जे बारे में जेतिरो ॻाल्हायो वञे घटि आहे। मुंहिंजो बाबा हिकिड़ो सचो अहिड़ो इंसानु हो जेको कंहिंखां कोन डिॼंदो हो। हू पंहिंजे कम सां कमु रखंदो हो। हुनखे नंढड़ो अमीर ग़रीब उन में हुनजी का अहिड़ी शख़्सियत में इहा ॻाल्हि न हुई त केरु कहिड़ो आहे। बसि हू कम सां मुतासिर थियण वारो इंसानु हो, मेहनती हो। हुनखे सिर्फ़ु पंहिंजे फ़न सां मोहबत हुई, पंहिंजी धरती सां मोहबत हुई। ऐं मुंहिंजो पापा हमेशह असांखे हमेशह इहो ई चवंदो रहियो त बाबा हमेशह पंहिंजे महिनत जो खाओ, महिनत सां पंहिंजो कमु कयो, सिखो ऐं सिखण ते हू तमामु ख़ुशि थींदो पापा। ऐं असां जॾहिं नंढड़ा हूंदासीं त असां पापा असांखे दड़का ॾींदो हो या असांखे चवंदो हो त असांखे ॻाल्हि न वणंदी हुई। पर अॼु हू बज़ाहिर असां में न आहे, पर असां सां हर वक़्तु गॾु आहे। जॾहिं मायूस थींदा आहियूं त असांखे पापा जा जुमिला यादि ईंदा आहिनि, बाबा मौला ते रखो, सभु कुझु सही थी वेंदो। का शइ बेकार कोन हूंदी आहे। तव्हां हीअ शइ संभाले रखंदव, तव्हांखे वक़्त ते कमु ईंदी। ऐं हुनखे हमेशह असांखे इहो चवंदो त बाबा हर शइ पंहिंजी जॻह ते रखो। इन जी अहिड़ी ख़ूबसूरत पापा जी ॻाल्हि जो पापा पंहिंजी शयूं ईअं संभाले रखंदो जो अंधेरो हूंदो, लाइट बंदि थी वेंदी हुई त पापा चवंदो फलाणे हंधि मुंहिंजो किताबु पियो आहे, हीअ मुंहिंजो ब्रश हुते पियो आहे। त असां हुन ऊंधाई मां लंघंदे पापा जी का शइ खणी ॾींदासीं त असांखे कॾहिं का तकलीफ़ न थींदी। हुनजी यादाश्त इहा ख़ूबसूरत ॻाल्हि आहे जो हू म्यूज़ियम में वेठो हूंदो, माण्हू ईंदो चवंदो साईं चयो आहे फलाणे शेल्फ में ही किताबु पियो आहे बाबा, ही किताबु जेको आहे हू तव्हां खणी ऐं हुन किताब जे अंदरि बुक मार्क आहे ऐं मूंखे ही शइ जेका हुन में लिखी पई आहे इहा मोकिले ॾियो। त असां इहे सभु शयूं बज़ाहिर कोन आहिनि, पर हुन जूं इहे ॻाल्हियूं असांखे हर वक़्तु यादि ईंदियूं आहिनि ऐं असांखे तमामु घणो अञा ताईं असां सम्झो पापा मां सिखूं पिया। असां पंहिंजे पीउ जी ॻाल्हि जेका बि आहे असां हुन मां सिखंदा आहियूं। हू उहो वणु हो जेको अॼु म्यूज़ियम जा मुलाज़िम आहिनि। मां जॾहिं बि वई आहियां 2016 में जॾहिं मां वञी हुते कमु कयो, पापा जो काउंटर ख़राबु थी वियो त हुते वेठल जेके माण्हू अचे अॼु तव्हां अची वेठा आहियो ऐं असां सां गॾु वेही मानी पिया खाओ, अॼु असांखे साईं यादि अची वियो। साईं असां सां ईअं ई कॾहिं पट ते वेठो हूंदो त असां सां गॾु वेही मानी खाईंदो हो। असां ॿुआरी ॾींदासीं त असां खां पहिरीं ख़बर पई चवंदासीं साईं तव्हां छॾियो असां पाणे कंदासीं। पर पापा जेको आहे बिल्कुलु गंदगी खे पसंदि न कंदो। त उहो पापा पंहिंजी सॼी ज़िंदगी जो जेको वक़्तु आहे उहो हिन म्यूज़ियम खे ॾिनो ऐं उहो हुन सां ईअं ई इश्क कंदो हो जीअं हुन पंहिंजी सिंधी ॿोली सां, सिंधी धरती सां, इल्म सां ऐं महिनत वारे शख़्सियत सां पापा हमेशह मोहबत कई आहे। मुंहिंजे ख़्याल में हुनजो फ़न ऐं हुनजी शख़्सियत अहिड़ो इंसानु वरी कॾहिं न पैदा थींदो। ऐं उहो छांव हुई जे अॼु तूणी उन्हनि माण्हू जेके आहे उन वण खे यादि कनि था ऐं अॼु असां म्यूज़ियम खे ॾिसूं था त मूंखे म्यूज़ियम खे ॾिसी तमामु घणो ॾुख थिए थो। छो म्यूज़ियम उहो म्यूज़ियम न रहियो, हिकिड़ो उहो जेको माण्हू जेको पंहिंजो गंदु खणंदो हो रस्तनि तां ऐं घिटियुनि में वेंदो हो, ॾिसंदो त का शइ किरियल न आहे। ऐं जीअं म्यूज़ियम में असां घिरंदा हुआसीं त बेत मुश्क जेके वण हूंदा उन्हनि जी ख़ुशबू, उते अनार जा वण, क़िस्मे क़िस्मे जा गुलाब घुराईंदो लाहौर मां। त उहो माली कोन रहियो न ई अॼु उहो म्यूज़ियम ओड़ो म्यूज़ियम आहे। पर इहा जेके सचा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे भले हुते जे माण्हुनि विसारे छॾियो हुजे, असां उन्हनि माण्हुनि जा मोहताज न आहियूं जिन पापा जी क़दुरु न कई, पर हुनजो फ़न हुनजी पाण क़दुरु कराईंदो आहे। अॼु हिकिड़ी नस्ल वेंदी, ॿी नस्ल ईंदी, पर मुंहिंजे पापा जो फ़न हमेशह ज़िंदा रहंदो। ऐं हुन शख़्सियत जेका हुन में सचाई जी जेका अलाह साईं हुनखे ॾिनी हुई शख़्सियत में हू डिॼंदो कोन हो। हुनजी मोहबतूं माण्हुनि जे दिलनि में अञा ताईं ज़िंदा आहिनि ऐं उहो असां सां गॾु हमेशह ज़िंदा रहंदो। ऐं इहा मुंहिंजी दुआ आहे इंशाअल्लाह। अॼु अलाह साईं असांखे हिते एल्किस टाउन न्यू जर्सी में असां एग्ज़िबिशन रखी आहे भेटा ॾियण जे लाइ ऐं त असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असां फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं त असां पंहिंजे पापा जी धीअरूं आहिनि, अहिड़े इंसान जी धीअरूं आहियूं जे कॾहिं ज़िंदगी में कंहिंजे अॻियां हथु न फैलायो ऐं हू हमेशह असांजे दिलनि में ऐं यादुनि में ज़िंदा रहंदा।